अवलला वलीम आलाल मजोधणी अवलला वलीम आलाल मजोधणी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सराय सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ियो जोड़ जहान जिनी डांद न बिज जिनी डांद न बिज तिनी पण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे आहे जोगियड़ा जहान में नूरी ऐं नारी जोगियड़ा जहान में नूरी ऐं नारी बरी जिन बारी आऊं न जियंदी उनरी सभिनी संदड़नि खे प्रोग्राम रामू राधा जे तरफां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे अॼु आचर जो ॾींहुं हुजे मोकल जो ॾींहुं हुजे जिते जिते बि तव्हां असांखे ॾिसंदा हुजो अवां सभिनीनि खे वरी वरी भलीकार हुजे ऐं हे आचर जो ॾींहुं हुजे मोकल जो ॾींहुं हुजे पर हीअ जेका मुंद हुजे हीअ सरह जी मुंद हुजे हाणे त ॾींहं जो गर्मी हुजे कल्ह खां वठी कराची में थोरे हैदराबाद पर जिते जिते गर्मी हुजे छो त हीअ मुंद खेड़ण जी हुजे हीअ खेड़ींदा हुजनि माण्हू महिनत कश जेको हुजे उहो पंहिंजो चवंदा पघर वहाईंदो हुजे सो इहा ख़ुशीअ जी ॻाल्हि हुजे खेड़ण जी मुंद हुजे राति जो थधि हुजे सो इन में माण्हू तबियत पंहिंजीअ जो ख़्यालु कंदो हुजे बालकनि जो बि ख़्यालु कंदो हुजे ऐं हाणे वरी चवंदा हुया बा जेके ॿाहिरि सुम्हंदा हुजनि उहे ॿाहिरि न सुम्हंदा हुजो हाणे माक हल्की पए पोइ तबियत ख़राबु थिए पोइ ज़ुकाम पोइ बुखार पोइ मच्छर पोइ इहो तव्हां सम्झी सघंदा हुजो त केतिरियूं बीमारियूं जेके आहिनि उहे इंसान में थी पवंदियूं हुजनि ऐं उन सां गॾोगॾु पोइ हीउ महांगाई जो दौरु हुजे पोइ बीमारीअ जे करे माण्हू केतिरा ई ॾींहं पियो चिकंदो हुजे सो पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखंदा हुजो सभ खां पहिरियां पंहिंजी सिहत पंहिंजो ख़्यालु रखंदा हुजो जॾहिं पंहिंजो ख़्यालु रखंदा हुजो पोइ पंहिंजे घर जो पंहिंजे घर खां पोइ पाड़े हुजनि के जीउ ख़ुशि हुजे त जहान ख़ुशि हुजे जीअ में जेकॾहिं आज़ार हुजे त तव्हांखे सॼे जहान में आज़ार लॻे सो पंहिंजो ख़्यालु जेको हुजे उहो अव्हांखे लाज़मी रखणु खपंदो हुजे पंहिंजे बचनि जो पंहिंजे वालदेन जो पंहिंजे घर जो अव्हांखे ज़रूरु ख़्यालु रखणु खपंदो हुन सां गॾोगॾु पंहिंजे बालकनि जो ख़्यालु रखंदा हुजो जीअं हू तालीम पिराए सघंदा हुजनि हुनुरु करे सघंदा हुजनि हुनर में महारत हासिलु करे सघंदा हुजनि अॻ भरा थींदा हुजनि अॻिते वधंदा हुजनि सुभाणे उहे जॾहिं वधंदा हुजनि पोइ सम्झो त अव्हांजा थक लही पवंदा हुजनि पोइ अव्हांजो जेको ज़हन में सुवालु हुजे त मुंहिंजो औलाद कामयाबु थींदो हुजे कंहिं मंज़िल ते पुॼंदो हुजे ऐं पोइ उहे वालदेन ख़ुशि थींदा आहिनि ऐं उन्हनि जूं दुआऊं जेके हुजनि उहे हिन औलाद सां गॾु हूंदियूं आहिनि पोइ उन्हनि जो नसुलु अॻियां वधंदे वधंदे ऐं अहिड़ो नसुलु वधी ईंदो आहे जो उन्हनि मां पोइ साइंसदान पैदा थींदा हुजनि प्रोफेसर उस्ताद पोइ केतिरा ई वापारु बिज़नेस करण वारा ईअं सम्झंदा हुजो दरिया जे कंधीअ ते रहंदड़ जेके माण्हू हुजनि उहे वणज वापार जे करे त दुनिया में सुञाता ॼाता सुञाता वेंदा हुजनि शुरू खां ई पर कल्ह खां जेको हुजे चवंदा हुजनि कोटड़ी वटि जेको हुजे पाणी तमामु घणो हुजे पाणीअ में चाढ़ हुजे सो इहो जेको मथां पाणी ईंदो हुजे हाणे कोटड़ीअ ते अचे हितां खां गुज़र अॻिते कंदो हुजे सो कोटड़ीअ वटि तमामु घणो दरिया में चाढ़ हुजे त इहा ख़ुशीअ जी ॻाल्हि हुजे पर ढंढ डोरा पासा ज़रूरु कुझु ॿुॾंदा बि हुजनि पोइ ॿुॾीअ जा ॿीणा बि थींदा हुजनि पर मुहाण त ॾाढा ख़ुशि हुजनि रछण ते बि ख़ुशी महसूसु कंदा हुजनि हथ सां बि मच्छियूं पकड़ींदा हुजनि वठंदा हुजनि पर जे पलो फासंदो हुजे पला हुजनि त उहे बि ऐं हर माण्हू दुबई ताईं ॿियनि मुल्कनि ताईं माण्हू ख़ुशि थींदा हुजनि त सिंधूअ जो पलो खाधो हुजे वरी माण्हू इंतज़ार कंदा हुजनि की कॾहिं जेको हुजे सिंधूअ में पलो ईंदो हुजे सो हींअर जेको हुजे पलो बि जेको हुजे अची वियो हुजे ऐं असांजा जेके सिंध जा माण्हू हुजनि उहे बि वॾा ख़ुशि हुजनि सो इहा वट हुजे सम्झो इहा हिकिड़ी वट हुजे पले वारी ऐं इहो असांजो इनाम हुजे सिंधूअ जे तरफ़ां जेको हुजे पलो ॾिसो त समुंड में हुजे त मच्छी हुजे जे उरते अचे त पलो थी वेंदो हुजे माना केॾो मणियादार थी वेंदो हुजे त माण्हू बि ईअं हुजनि के माण्हू मोतीअ दाणा हाय हाय माण्हू सभु न सुहिणा पखी सभु न हंज कंहिं कंहिं माण्हूअ मंझ अचे बहार जी त मच्छनि में बि पलो ईअं हुजे इहो एॾो त मणियादार हुजे जंहिंखे भिडाई साईं बि ॻायो हुजे उन लाइ बेत चया हुजनि पर असां सिंध जा माण्हू पर दुनिया जा माण्हू पले जी ॻाल्हि कंदा हुजनि पले सां गॾोगॾु हारी नारी असांजा जेके ॿाहिरि हुजनि उहे ख़ुशि लॻा पिया हुजनि फसल जी तयारी कंदा हुजनि कणिक पोखण जी तयारी कंदा हुजनि पोइ ॿिया फसल पोखण जी तयारी कंदा हुजनि हर काईंदा हुजनि माना महिनत पंहिंजी उरूज ते हुजे टिटकर वहाईंदा हुजनि सम्झो त मुंद उहा हुजे जेका पोखण लुणण वारी जेका मुंद हुजे न इहा सिंध जी ख़ुशहालीअ जी निशानी हुजे सो अव्हां पंहिंजो
फसल उहे पोखींदा हुजो जंहिंमां बहितर पैदावार खणी सघंदा हुजो। ईअं न हुजे कर्ज़ में टुॿियो पियो हुजे माण्हू, पोइ ॾिसो त हे कर्ज़ हो कर्ज़, पोइ तालीम बि ॾुखियाई, ऐं तालीम जी जेका हुजे उहा बि ॾुखियाई थींदी हुजे, ऐं हुनर जी जेका हुजे उहा बि ॾुखियाई थी पवंदी हुजे, माण्हू अॻिते न माना वधी इहे सघंदो। जेके ॿई शयूं हुजनि, इहे ॿई शयूं अव्हांखे तरक़ीअ ॾांहुं खणी वेंदियूं हुजनि, ऐं जेको हुजे नसन पतन खां पासो कंदा हुजो, ऐं जेके बि ॿियूं माना अहिड़ियूं ग़लति शयूं हुजनि, बुरियूं ॻाल्हियूं हुजनि, उन्हनि खां पाण खे जेको हुजे परे रखंदा हुजो, इल्मु पिराईंदा हुजो, हुनुर पिराईंदा हुजो, महिनत कंदा हुजो, ऐं पंहिंजी ज़िंदगीअ खे जेको हुजे सुहिणो गुलदस्तो बणाईंदा हुन सां हुजो। गॾोगॾु मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे, हुनखे ॾिसंदा हुजो, सब्सक्राइब कंदा हुजो, बेल आइकन खे उनखे वॼाए लाइक छॾियो। बि कंदा हुजो, उनखे शेयर बि कंदा हुजो, उनखे बेल आइकन बि कंदा हुजो। उनमें जेको बि रंग हुजे, सुबह मेहरान खां वठी लाॾा लोक गीत जा राम राधा जो ही नंढड़ो प्रोग्राम, इहो अव्हां सभु ॾिसी सघंदा हुजो सिर्फ़ मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब चैनल ते। हुन सां गॾोगॾु टीवीअ ते अव्हां ॾिसी सघंदा हुजो त उते नंबर हलंदो हुजे, अव्हां फ़ोन कॉल करे सघंदा हुजो। पर हुन सां गॾोगॾु इहो जेको फेसबुक हुजे पेज मेहरान टीवी एंटरटेनमेंट, उते बि खोड़ सारा रंग हुजनि मेहरान टीवी जे मुख़्तलिफ़ प्रोग्राम जा, उते वञा ॾिसी सघंदा हुजो ऐं उनखे फॉलो करे सघंदा हुजो। ऐं ॿी ॻाल्हि जेका हुजे, जेको माण्हू कल्ह चवंदा हुजनि त स्कूल मां ॿारु गैरहाज़िर रहंदो हुजे न, त उनखे बि ॿिए ॾींहं ते उस्ताद चवंदा हुआ कल्ह स्कूल मां छो गैरहाज़िर हुजे। सो मैडम खे कल्ह खां वठी बुखार हुजे, ॾाढो हड़ चढ़ियल हुजे त दवा खाए कोन, पोइ रोज़ तव्हां बि पुछंदा हुजो मुद अहिड़ी हुजे, हिन में माण्हू खे बुखार बि थींदो हुजे, जुकाम बि थींदो हुजे, मगज में बि माण्हू खे सूर हुजे, जेसिताईं वरी जेको हुजे हिन मौसम सां माण्हू जेको हुजे पंहिंजी सिहत खे जेको हुजे हीअं मिलाईंदो हुजे, इहो खंघि खुड़को जुकाम गले में दर्द इहो जेको हुजे इहो हलंदो हुजे। उमिरि माण्हू जी वञे पोयां खंघि खुड़का अहिड़ा थींदा हुजनि अचे माण्हू खे जो माण्हू पोइ माना हर चौथे ॾींहुं वरितो पियो हुजे। हा बसि पोइ हाणे जुकाम, हा गले में सूर, सही पोइ त लाज़मी हुजे माण्हू वरतल हुजे न, हींअर हर माण्हू वरतल हुजे, पोइ को वरी जेको हुजे बेरोज़गारी में वरितो पियो हुजे, को वरी नसन पतन में वरितो पियो हुजे, को वरी बीमारियुनि में वरितो पियो हुजे, को वरी कर्ज में वरितो पियो हुजे, चरिया ई ज़मानो ई वरतल हुजे। अदली पंहिंजी ॻाल्हि कंदी हुजे त हर ॿिए ॾींहुं इहो तप, पोइ टीहड़ तप, पोइ चोहड़ तप, इहो माना थींदो ई इहो जो हाणे तुंहिंजा फाल जो सोला थींदा हुजनि त इहो टीहड़ बि न ईंदो हुजे। चवंदा न हुजनि जहिड़ो मोह हुजे तहिड़ी मिठाई मिलंदी हुजे। बसि पोइ हाणे चवंदा हुजनि त पाण बीमारी फ्री गिरी जा टीहड़ तप चढ़ी पवंदो हुजे, पोइ हाणे तूं ॾिनो हुजे, मां कहिड़ो तप ॾिनो हुजे, तप खे पाण ई सॾु करे जेॾी महिल ईंदी हुजे सभु पुॼादा राति खे छा थियो हुजे दवा न वठंदा हुजो, मूं चइबो राति इहो हिन सॼे इलाइक़े जो काज हुजे उते लाॾा ॻाए आई हुजे, हाणे सॼो ढोल वॼाए लाॾा ॻाए आई हुजे, मां को लाॾनि वारी हुजां, लाॾा वरी राति लॻाईंदी हुजे, तबलो त तूं बि वॼाईंदो हुजे। ओ अखों रामण जूं मसाला, अखों रामण भला ॻाईंदी हुजी, राग त तूं ॻाईंदो हुजी, पोइ ॻाईंदी हुजी अॼु तूं ॻाईंदो मूंखे बि ज़रूरत न हुजे को तुंहिंजे हिसारे ते हलां जीअं तूं चवीं राति हाणे ठहियो, हाणे घणी न ॻाल्हि कंदो हुजे, न पोइ हिकिड़ो लाॾड़ो मुंहिंजी मर्ज़ी हुजे, हिकिड़ो लाॾड़ो कहिड़ो हिते जेको हुजे तुंहिंजो मां परिणाम कराईंदी हुजां। अखों रामण जूं ओबरन मसाला, अखों रामण जूं ओबरन मसाला, कजल रंग लायो मिर्चू रंग लाईंदी हुजनि, अदो गाईंदी हुजे त पोइ भलो जेको हुजे न नेरन कराईंदो हुजे, लाॾो गाईंदी हुजे, कराईंदो हुजे, लाॾो गाईंदी हुजे भले नेरन, मूंखे ख़बर हुजे छो हिते पाण तूं ई बुख ते हुजे जहिड़ो नांग नेराने हुजनि, खीसे में ॿार हुई फण कढो कारी हर वेठो हुजे, बसि तव्हांजे जनानी भागा चले खाडियो तो साम्हूं शादी कई हुजे त मां गई हाणे त वेला ॾिसंदा हुजूं, बसि पोइ वरी तूं असुल सुख ॾिनो हुजे, रुगो जनानियूं बि खीसे में ॾिसंदियूं न, खीसे में ॾिसी छा कंदियूं हुजनि, नज़रूं हयूं हुजनि खीसे खे, खीसे खे नज़रूं लॻियूं हुजनि,
हा। हिनखे नज़रो लॻो हुजनि असां उहो अॻे त जे कुकड़ियूं सोना बेदा ॾींदी हुजनि हा तुंहिंजे खीसे में असल सोनियूं सिरूं पियल हुजनि अॼु बि असांजे खीसे में नोट पिया हुजनि हिन खां नोट मथे को नोट ई न हुजे हरू भर टड़ा हुजूं दुनिया खे ॾेखारींदा हुजूं त हेॾा पैसा हुजनि हुजनि त सही ख़ाली त न ख़बर हुजे मूंखे। हरू भर दुनिया खे बि ॾेखारींदा हुजूं वरी पोइ पाड़े जा ॿार ईंदा हुजनि हले काके खां वठी ईंदा हुजूं ख़र्च इन करे भाई हथ उहो रखंदो हुजे ॿारनि खे इहो खाईंदा हुजे न कुल इहे रेवड़ियूं हाणे इहे ॿार अॼु जा ॿार इहो सुञाणीनि इन ते कहिड़ो जेवर हुजे सो हाणे वरी हलंदा हुजूं प्रोग्राम जे शुरूआत में सो लतीफ़ साईं जी वाई हुजे हाय हीअ मुंद अहिड़ी हुजे पोइ बिठाई साईं चयो हुजे त सर निसरिया पांद उतर लॻा आव पिरी सर निसरिया पांद उतर लॻा आव पिरी मूं तो कारण कांद सह सह सुखाऊं कयूं सुर सामूंडीअ में बिठाई साईं अहिड़ा त रंग रखे छॾिया हुजनि मुहाणनि खे अहिड़ो त वञी ॻायो हुजे त वञी थिया हुजनि ख़ैर सो हाणे बिठाई साईं जी वाई हुजे पर हलंदा हुजे वरी ससुईअ पंध ते त जेके पंधु कंदा हुजनि जेके मंज़िल ॾांहुं वधंदा हुजनि उहे माण्हू कमाल हुजनि सो इहा वाई ॾिसंदा हुजो वाई खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा त असां कचहरियूं कयूं अलख जे बेड़ो तार मुंहिंजो हो नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो आया निंदर निमाणी आया निंदर निमाणी मूंखे आधार तुंहिंजो नाले अलाह जे बेड़ो तार मुंहिंजो के नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर भली कार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हांजो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे सो हे अॼु आचर जो ॾींहुं हुजे आचर ॾींहं ते उस्तादनि खे बालकनि खे सभिनि खे मोकलबो हुजे ऐं मोकल जा जेके रंग हुजनि हिन मुंद जा जेके रंग हुजनि उहे सभु ॾिसंदा हुए रांदियुनि खेॾण पर हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो अबा केरु कहिड़े शहर खां बा सामारे वारा बा छा हाल हुजे नालो पंहिंजो ॿुधाईंदो हुजे अहमद अली ॿियो ख़ैर हुजे ठीकु हुजे चङो भलो हा हा असां तयारु वेठा आहियूं तयारु हुजो ख़ुशि हुजो ठीकु हुजो वदा इहो तयारु बीठा हुजो यार का लारी हुजे त मोकिलींदो हुजी हा यार लारी ॾींदो हेॾे थर वञिणो हुजे मूंखे थर पार कर हा लारी त तयारु बीठा हुजो लारी त मोकिलींदो हुजी यार हा तयारु त वेठा आहियूं तॾहिं त चवंदो हुजे त लारी मोकिलींदो हुजे तयारु वेठा हुजो अवां कहिड़ी किरत करो न मोज तव्हां ही बोली आवाज़ सम्झो कोन था इहो छा आहे असांखे सम्झ में कोन थी छो वारी पोइ अवां कहिड़ी ॿोली ॻाल्हाईंदा हुजो हुजे न सिंधी ॿोली पाण वारी ख़ासि कोन था ॻाल्हायो न पोइ अवां कहिड़ी ॿोली ॻाल्हाईंदा हुजो न ॿियो इहो ॿोली पुछा पई कई हे ॿोली तूं कहिड़ो अफ्रीका में रहंदो हुजे तोखे हिन ॿोलीअ जी बि ख़बर कोन हुजे काका अदा ही बोली अभी असां सम्झो कोन अॼु की जनरेशन ही बोली सम्झे कोन थी ए तूं पाण कहिड़ी ॿोली ॻाल्हाईंदो हुजी कहिड़ी ॿोली सिंधी बोली सिंधी ॿोली ॻाल्हाईंदो हुजे त पोइ हे बि मां बि सिंधी जहिड़ी ॻाल्हाईंदो हुजां न हिन में कुझु जेके लफ़्ज़ आहिनि उहे असांखे कोन था सम्झ में अचनि पोइ तोखे छा सम्झ में अचणु खपे अल फंब बे बला बे बकरी पे पलो इहो त सम्झ में अचई हा इहो सम्झ में अचे हा पोइ इहो पढ़ी ॿुधाईंदो राधली तूं को पढ़ी ॿुधाईंदी हुजे त ॿियो त ख़ैर हुजे न काका इहो ख़ैर तयारु वेठा आहियूं ॿुधायो तयारु वेठा आहियो ख़ैर 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 बच्चा ॿार असीं तयारु हुजूं बाक़ी हड़क खणंदी हुजे त तयारु लॻा पिया हुजो लारी जो इंतज़ारु हुजे मोजो आवाज़ हिकिड़ी खट रखी ॾियो न सुबुह खां ॿी ॾींहं थकी पिया आहियो कलाक पूरो ए खट कदा खट को वाणींदा बि न हुजूं ग़रीब माण्हू पोइ छा कंदा बीठा हुजूं अव्हां जे ख़िदमत में ॿियो वरी न सही आहे न हिकिड़ी जा कुर्सी वुर्सी रखी आहे प्रोग्राम हमारे सोनो सुठो लॻे हा ज़रूरु ज़रूरु राधली हो रखंदी हुजे जेको खटड़ू बटड़ू को खटड़ू अदायो लारीअ ते खट बि रखे छॾींदो हुजे हेॾे मोकिले छॾींदो हुजे ठीकु आहे लारी ते खट बि हा ठीकु हुजे
भली वाणियल हुजे वदा वदा हलियो वियो हुजे नेरानो हुजे अलाए काका वॾी महिरबानी सभिनी खे सलाम ॾींदो हुजी तयार बीठा हुजो हा साईं हे ॾिसो त हरो भरो हो तो खैर जड़ो के गुद गुदी करी हुजे सुबुह सां हिकिड़ो अॻ ई मथे में लॻल हुजनि मथां वरी अहिड़ो माण्हू अचे ॻाल्हि मुहाड़ बि रखे जरा अञा माण्हू पिया हुजनि सादड़ा सादड़ा माण्हू अञा हुजनि हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां अदा ज़िले खैरपुर तालुके नारे खां अख्तियार भट्टी अदा छा हाल हुजे ठीकु हुजे चङा भला तबियतूं बहार हुजनि अल्लाह जी महिरबानी सां ॿुधायो किशायो सभु ख़ैरु लॻो पियो हुजे नारे जी मौसम कीअं हुजे मौसम फर्स्ट क्लास आहे घर उतर जी हवा हले थी हा चवंदा हुजनि त ॾींहं जो गर्मी हुजे अवां वटि उतर लॻे माना थधिड़ी हीर लॻंदी हूंदी पियो बिल्कुलु लॻी ॾाढी थधि लॻी पई आहे मौसम रियायती लॻी पियो वाह 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 हिन मौसम में वरी महिरान टीवी ॾिसंदा हुजो मथां वरी प्रोग्राम रामू राधा माना सुबुह वो त वारो थी वई हुजे न दादा ॾाढो वधीक तव्हांजे प्रोग्राम खे ॾाढो इंजॉय था कयूं वाह वाह इहे अवां जूं मोहबतूं हुजनि जो अवां प्रोग्राम खे ॾिसी फोन कॉल वरी कंदा फोन हुजो कॉल कंदा हुजो ये अवां जा कुर्ब हुजनि दादा हा जी तव्हां अॻिले जो रामू कुझु तव्हां ॾाढो कयो अथव नी मां कॾहिं विढ़ंदो हुजां त खारे में वेठो हुजां सॼो ॾींहुं घर में हुजां वा जनानी सां केरु विढ़ंदो हुजे अदा तोखे न चयो त मां वई न बा कॾहिं इहो आहे इहो जहिड़ो बेड़ो करे करे बाक़ी राति इहो असांजो कुर्ब जो जहिड़ो हुजे दादा कुर्ब जो हाओ कुर्ब जो जहिड़ो करे हलंदो रहे भेण हा इहो जहिड़ो जेको हुजे न इनखे जहिड़ो न चइबो हुजे अब असांजो जहिड़ो कॾहिं अख़बार में आयो हुजे पोइ ॾिसंदो हुजे बाबा जहिड़ा उहे हुजनि जेके ॻोठनि में असां घर में ॿ माण्हू हुजूं ॻाल्हायूं वरी घड़ी खां पोइ पाण में माना असांजी ज़िंदगी हुजे ॿारनि जहिड़ी जे राति लाइ ॿ थालियूं उछलाए हयूं हुजनि त बि ख़ैरु आहे जे वरी खणी थाम मलिया हुजनि त बि ख़ैरु हुजे वरी जे राति लाइ ॾिनो त बि ख़ैरु हुजे वॾी महिरबानी हुजे लख सभिनी खे सलाम ॾींदा हुजो ओ अखियूं रामल जूं बरन मसाला अखियूं रामल जूं ओ बरन मसाला ओ कजल रंगोला हाणे वरी मुर्स हलियो हुजे नजरी टिक में बूथ ॾिसंदो हुजे माण्हू चवंदा बूथ अठनि जलेबनि में हुजे हिन हेलड़ीअ में छा नज़र ईंदो हुजे शींहनि जा मुंहं थोरे कछबा हुजनि शींहनि जा मुंहं थोरे कछबा हुजे हे हाणे मुर्स हेॾड़ा मुंहं खयो ॿिलीअ जे ॿचड़े जेॾा मुंहं खयो हलंदी वतंदी हुजे हाणे माण्हू शींहनि जा मुंहं कोन कछबा हुजनि शींहं जो मुंहुं हुजे वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था हा मामा साईं मां खैरपुर मिरज रियासत खां मामा फज़ल मशीद अर्ज़ु कयां मामा फज़ल जो ख़ैरु हुजे सदाईं फज़ल जे लाइ फज़ल हुजे तव्हांजे दुआउनि सां मोहबतूं हुजनि अवां जूं ऐं फेरो कर जेको फज़ल ते फेरो कर को फज़ल तव्हां थोरा ॾिठोसीं सुठियूं ॻाल्हियूं कनि तव्हां तमामु बहितरीन बेट पढ़िया ऐं मोहबत मचाई ऐं अॼु वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त अॼु राजा बि तव्हां सां गॾु आहे त चंडे त ठीकु हुजे बसि इहो चयो हुजे जेका उहा ॻाल्हि शुरूअ में त हिन मड मां के हिकिड़े न ॿिए चोथे ॾींहुं टीहड़ बुखार वठंदो हुजे न न तव्हां सां दिलि पिछोड़ कंदी आहे न पोइ नखरा कंदी आहे उस में वेही पोइ तव्हांखे चवंदी आहे मूंखे बुखार निकितो आहे बुखार ईंदो आहे पोइ अवां सभु पुछो त पोइ राधुल जी तबियत कीअं हुजे इस्पताल मूं चयो आहे भा ही हुजे दुश्मन साथी मुरादी वञा तब हा ही हुजे दुश्मन साथी मुरादी वञा तब हलाए सॾे राधुल बीमार हुजे हे वॾो जेको हुजे कूड़ो हुजे अलाह जे शाम में रहंदो रब जे पनाह में रहंदो कॾहिं को सुहाव न गुज़रंदो गॾु मामा मुद मौसम कीअं हुजे खैरपुर जी मामा मुंहिंज मौसम सफ़ा खैरपुर लॻी पई आहे वाह 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 खैरपुर जो जी नारी नारी हर काल जो सरव जो चिक जी उस खाईंदी बनी ते ॼण घोड़ा थी पहुंची वाह 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 ज़मीन ज़मीन हिन महिल घोड़े जी हारीअ जी कोडर ऐं मालिक जे पेर जी खुड़ी बिल्कुलु ज़मीन इहो घुरंदी हुजे ऐं दरिया अचंदो हुजे त मुहाणा ईंदा हुजनि रछ खणी जा मच्छी मारनि माण्हू मच्छी खाइनि ढव ते हाय हाय खाइनि
पोइ हारी कमाईंदा जी अवांजे प्रोग्राम हिकिड़ी ॿी अर्ज़ु रखणी आहे मामा साईं ख़ैर नेक जी त जेको हारी ॻाल्हि ॾियनि था ज़मीनदार खे हाओ मामा त उन में हारीअ वीचारे खे कुझु न थो मिले हारी त वीचारो कॾहिं थींदो थो वञे ज़मीनदार त ज़मीनदार आहे ई आहे मामा जी मामा साईं मामा हाणे इहो आउं फ़क़ीर माण्हू आउं एॾो वॾो लेखो कीअं करे सघंदो हुजां इहो सभु अवां ॼाणींदा हुजो इहो मथे मोकिल बि ॻाल्हि बसि मथे ॿुधंदा वसवाया दलालनि जो अमल थींदो अवांजे दुआउनि सां मामा इहा ॻाल्हि त दुनिया ताईं अवां जी पुॼी वई हुजे बसि पोइ चवंदा हुजनि मज़दूर ऐं हारी सो इहे कंहिं लेखे में न हुजनि हिन दौर में बसि दलालनि जो थींदा हाणे सिंध जो साहु ॾींदी वेंदी मज़दूर हारीअ जी भलाई थींदी वेंदी बाबा हारी बि हाणे हिमत कंदो हुजे पंहिंजा ॿार पढ़ाईंदो हुजे बालकनि खे पढ़ाईंदो हुजे अॻिते वधाईंदो हुजे त उहो मज़बूत थींदो हुजे इंशाल्लाह ईअं ई थींदो उन्हनि जो थोरी वार कबी ऐं भलाई थींदी दलालनि जो ईअं ई थींदो इहा सोच हाणे हारी नारी जी मामा अॼु मां हिकिड़ी अहिड़ी कहाणी खणी आयो हुजां जो ॾिसंदे न त ॾंदे आङुरियूं अची वेंदियूं हुजनि रुॻो इहो हारी नारियुनि जे करे खणी आयो हुजां पर अञा पोइ ॾेखारींदो हुजां हड़ में ॿधल हुजे न न मां ॾिसां थो पियो ऐं हिकिड़ो असांजो सखी मामनि जो कलाम गुजरात जो शेख छा सखी पिया खे मिलई त चइजां पोइ इहो सादिक फ़क़ीर ॿुधाईंदो हुजां हा भले हुनजो ॿुधायो सादिक फ़क़ीर बि बाबा तमामु पुराणो असांजो हीरो आहे हा हीरो हीरो सदा बहार रागी हुजे वॾी महिरबानी सभिनी खे सलाम सलाम ॾींदा हुजो कुर्ब मोहबतूं अवां जूं हा सो अॼु राति बि पाण अहिड़ी अॼु मां बि खणी आयो हुजां दुनिया मां शयूं ॻोल्हे करे हड़ में ॿधी करे खणी आया तूं त कॾहिं को जेको हुजे कमकार ॻोल्हो हुजे हा उहो बि ॻोल्हियो हुजे कमकार ॻोल्हे हड़ में खणो हुजे सोचे जग जहान जूं ख़बरूं खणी हड़ में ॿधल हुजनि हा हा कमकार जी बि सोचींदो हुजे सोचे छॾो हुजे जहन ठाहे छॾो हुजे अलाए त सीउ ईंदो हुजे सीअ में कंहिं कम में हथ न विझणो हुजे हीअ मुंद जेका हुजे घर में बाक़ी बहार ईंदी हुजे पोइ रामलो पन छाणे गुल छाणे पोइ सभु इहे रामलो छाणींदो हुजे इहे माना फसलनि में हुजे अलाए चवंदो ही रामलो रामणो बि गुलनि जहिया हुजे गुलनि जहिड़ो हुजे गोभी जो गुल हुजे गोभी जो चवंदी हुजे चवंदा हुजे माण्हुनि जे ॻाल्हियुनि जो भला कहिड़ो फ़र्क़ु थो राधली ॻाल्हि जो कहिड़ो राधल ते बि फ़र्क़ु कोन थींदो हुजे तूं चवंदी हुजे मतां सम्झंदो हुजे ओ माई कैशट जा ॿई पासा वॼाए पूरो कंदी पूरो थियो हुजे हाणे तूं वॼंदो हुजे हाणे असां वरी ॿियनि खे कलाम ॾेखारींदा हुजूं आचर जो ॾींहुं हुजे सभु को घर में सीड़ियो वेठो हुजे नेरनि कयो वेठो हुजे बालक बि वेठा हुजनि जे बालकनि जे लाइ बि अहिड़ा रंग खणी आयो हुजां हड़ में ॿधल हुजनि जो वञी थींदा हुजनि ख़ैर सो सादिक फ़क़ीर जो आवाज़ु हुजे सखी पिया खे मिली त चइजां तो बिन चांदनी न थींदी सो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कयूं भलीकार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हेलो हेलो राम राधा छा हाल हुजे अबा ख़ैर केरु अबा कहिड़े शहर खां बा सांगड़ ज़िले खां लॻ जबार मोरी अली शेर लाशारी बवर कयां छा हाल हुजे दा ठीकु हुजो चङा भला तबियतूं ॿाहिरि हुजनि तयार हुजे तयार तूं ॿुधा ख़ैर हुजे हा हा सभु ख़ैर लॻो पियो हुजे कीअं वक़्तु पास थींदो हुजे अदा
वक़्त 5000 सही थींदो हुजे। हा मुंदई मौसम कीअं हुजे बा? ऐं हिते मौसम फर्स्ट क्लास लॻी पई आहे, उत्तर जी हवा लॻे पई। वाह 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 वाह, हवा लॻंदी हुजे, थधी थधी प्रोग्राम बि ॾिसंदा हुजो। हा प्रोग्राम हींअर होटल ते ॾिसणो हुजे। होटल ते वेठो हुजे? हा होटल ते ॾिसणो हुजे। वाह वाह, माना होटल। होटल में ॿिया बि माण्हू वेठा हुजनि। हा जाम माण्हू हींअर वेठा आहिनि, उहे बि ॾिसनि पिया सभु। वाह वाह हा वाह पोइ वाह। जेके बि वेठा हुजनि इन्हनि सभिनी खे असांजा सलाम ॾींदा हुजो। वालेकुम सलाम। असांखे गानो ॿुधाइजो मोहम्मद मुगल जो। हा सभिनी खे सलाम, उन्हनि खे बि सलाम अदा। वालेकुम सलाम। वॾी महिरबानी, वॾी लख थोरा महिरबानी, कुर्बा वाजा, मोहबतूं आवाजूं। सवेरा तो वॾी महिरबानी हुजे। सो सवेरा तो हिकिड़ो फोन कॉल पहिरीं जंहिं फोन कॉल करी हुजे त भाई रामला ऐं रादरी अलाए कहिड़ी ॿोली ॻाल्हाईंदा हुजो। सो असां वटि अञा मूं चइबा नेराने अचे अधो अहिड़ो सवाल कयो हुजे जो सोचींदा हुजो बा 100 सवाल कंदो ज़रूरु हुजे, पर हिन धरतीअ ते रहंदो हुजे राणा, पोइ सिंध सॼी पंहिंजी हुजे, इलाइक़े जी ॿोलियूं हुजनि, लहजा हुजनि, पर हाणे पहिरियां फोन कॉल वठां त पोइ वरी कचहरी करूं। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा। केरु कहिड़े शहर खां? जुल्फ़कार ॻाल्हायां पियो, महर ठुल खां। ज़ुल्फ़कार महर ठुल खां। ॿियो ख़ैरु हुजे दा? ख़ुशि लॻो पियो आहे? ॿियो ख़ैर हुजे, ख़ैर अलहमदुलिल्लाह। तव्हां ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? सभु ख़ैरु लॻो पियो हुजे, तबियत बि सही, मौसम मुंद बि सही, असां बि ठीकु, अव्हां बि ठीकु, ॿियो त ख़ैरु हुजे न। मौसम हिते गर्मी आहे ॾाढी असांजे ज़िला जैकमाबाद में। पोइ वरी इहो शाम जो त थधि पवंदी हुजे न? न थधि कोन्हे, थधि बि कोन्हे, बिजली बि कोन्हे, हर शइ ख़तमु आहे हिते। माना राति जी थधि बि न हुजे हाणे? एसी में सुम्हूं पिया न। चओ प्रोग्राम खे ॾिसंदो हुजे, अॼु पहिरियों दफ़ो फोन कॉल करी हुजे न? प्रोग्राम तव्हांजो माशाअल्लाह सफ़ा ओके, VIP दिलि खे लॻंदो आहे, ॾाढो ॾिसंदा आहियूं तव्हांजो प्रोग्राम। वाह वाह, सभिनी खे सलाम ॾेई छॾींदो हुजे, जैकबाद वारा जेके बि ॾिसंदड़ हुजनि सभिनी खे मोहबतूं जूं लख कुर्ब शामिल थींदा हुजो प्रोग्राम में। वॾी महिरबानी। सो अधे जॻह फोन कई हुजे त इहो कहिड़ी ॿोली ॻाल्हाईंदो हुजे। सो मुंहिंजा साधड़ा अदा हिन धरतीअ जा रहंदड़ साथियो, सो इलाइक़े में कुझु इलाइक़े में पोइ पाड़े में पोइ घर में बाबा को ज़बान कीअं ॻाल्हाईंदो हुजे, को तोतलो को कुझु ॻाल्हाईंदो हुजे, पर अब असां हे रामू राधा बागड़ियाणी रामू बागड़ी हुजे तो असां भाया बागड़ियुनि जी ॿोली असां उहा ॻाल्हायूं। पोइ मारवाड़ी ॿोली बि हुजे, पोइ ढाटकी बि हुजे, पोइ केतिरियूं असांजूं थर में बि केतिरियूं हुजनि। हाणे हे जेको कलाम हलाइजो इहो बि ॾिसंदा ॿुधंदा। हाणे अञा बि सुवाल थींदो हुजे त अञा बि काके खे केरु सम्झाईंदो हुजे? ओ अब्बा ॾाॾा हिन धरतीअ में इहे असांजा रहा हुजनि, अब्बा ॾाॾा पोइ बि असांखां पुछंदो हुजे त कहिड़ी ॿोली ॻाल्हाईंदा हुजो? काका हाणे को सौर जी दरीअ खे खोलींदा हुजो। हलो अस्सलाम वालेकुम यारी मदद। वालेकुम सलाम मौला अली मदद। अभी इंसान फोटो कराइणो हुजे, कुझु न ॾिस कराची खां VIP शो तव्हांजो हले पियो, ऐं शाम जो वॾी मूं वटि त चुनी पाकिस्तान इंडिया मैच हूंदो हुजे भेण। हा अॼु मैच जी ॻाल्हि त तूं अॻु ई करे छॾिजी। असां चयूं त पछाड़ीअ में हिन ॻाल्हि खे रखंदा हुजूं त वाह वाह दावा तुंहिंजो टेक ॾियण यार टहक अभी कल तू न आया त ॾाढा परेशान हुयासीं, छो ई मज़े वारो कोन पियो हले। अब आयो कल्ह पोइ हिनखे बुखार थी पियो हुजे, जीअं कल्ह तोखे बि मज़ो न हुजे, टीअड़ बुखार जहिड़ो लॻो पियो हुजे, अॼु त टहक ॾींदो हुजे। हा तो चयो डॉक्टर खे जल्दी ॾेखार न। ॾेखारींदो हुजां, जलपाणी खां ॾेखारे आयो हुजां। माना पोइ हाणे हाणे त परेशानी लही वई हुजे न, असां साम्हूं ई साम्हूं हुजूं। बिल्कुलु बिल्कुलु परेशानी लही वई हुजे। हज़ारे चंड पंहिंजे शो खे लॻंदा हुजनि। मेरा आंटी VIP पियो हले तव्हां वटि कराची। इहे तव्हां जूं मोहबतूं हुजनि, अदा मोहबतूं। कराची में माना महिरबानियूं जी महिरबानियूं। को सुठो गानो असांखे ॿुधाए छॾियो, साईं सॼी होटल खे डेडिकेट करे छॾियो। ज़रूरु ज़रूरु, सभिनी खे सभिनी होटल वारनि खे बि सलाम ॾींदा हुजो। सभिनी खे सलाम ज़रूरु चवंदा हुजो। सो इहा ॻाल्हि कंदा हुजो त वाह ॿोलियूं जेके हुजनि सभु मिठड़ियूं हुजनि, पंहिंजियूं हुजनि। इहा तॾहिं अव्हांखे ख़बर पवंदी हुजे जॾहिं तव्हां दुनिया ते नज़र विधा। अञा अव्हांखे इहा बि ख़बर कोन्हे त
रामू ऐं राधुल केरु हुजनि कहिड़ी ॿोली आई ख़बर न हुजे त असांजे घर में कहिड़ी ॿोली ॻाल्हाई वेंदी हुजे। पोइ काका तूं सियासत खे कीअं सम्झंदो हुजी त दुनिया में छा थींदो हुजे, अॻियां जेको हुजे ज़मानो कीअं हलाईंदो हुजे, नसुलनि खे अॻियां काका कीअं वधाईंदो हुजे। हे महिरबानी कंदो हुजे सामारे वारा आदा इहो थोरो वरी ॿार खे जेको हुजे मजबूत बि कंदा हुजो, समझदार बि कंदा हुजो। हीअ असांजी पंहिंजी सिंधी ॿोली हुजे जेका असीं ॻाल्हाईंदा हुजूं। बागड़ी बि जेको हुजे सिंध जो हुजे। अस्सलाम वालेकुम या अली मदद हक मौजूद रामन साईं। वालेकुम सलाम मौला अली मदद सदा मौजूद। साईं बाहर जी वन ॿियो ख़ैर बाबा? बाबा ख़ैर बाहर बचड़नि समेत बीठा हुजूं बा। साईं शुक्र अल्हम्दुलिल्लाह अॼु साथ सलामत आहे। कल्ह तव्हां अकेला हो, अॼु साथ सलामत आहे। अॼु असांजी अॼु ज़बरदस्त ड्रेसिंग बि कई आहे, तव्हांजी ड्रेसिंग बि भली आहे अॼु। बसि पोइ अॼु बसि मूं चयो त हाणे चाक थींदी हुजे त पोइ असां बि को चाक लॻंदा हुजूं। ॿियो सभु के वञा ख़ुशि आहियो, चङा भला आहियो, ॿियो सभु ख़ैर आहे? दीरा ॾाढ ख़ुशि आहे, तव्हां बि ख़ुशि आहियो साईं? दुआऊं लॻूं पयूं हुजनि अदा। अबा कल्ह राधलीअ खे टीअड़ बुखार हुजे, पोइ इन करे आउं बि सादड़ो लॻो पियो हुजां। हा यार असांखे दुख थिए पियो, मुंहिंजो रामन साईं चए पियो बुखार आहे, पर अलाए ॿीहर अलाए टीहर मुंहिंजो हर अलाह ख़ैर करे अची ॾे। हा इहो टीहड़ हुजे त ॿियो त सभु ठीकु हुजनि, सभु ॾिसण वारा ठीकु हुजनि। अल्हम्दुलिल्लाह दुआऊं उस्ताद गुलाम नबी बि ॾिसे पियो, महिमान सभु ॾिसनि पिया। अॼु बि तव्हांजो इंतज़ारु हो, पर मुंहिंजो पहिरियां रामन जा रंग ॾिसूं, पंहिंजे प्रोग्राम जा रंग ॾिसूं। पोइ वरी रामन साईं जेको बैत को शहर को वरी ॿी कचहरी, पोइ मुंहिंजो पहिरियां रंग ॾिसूं। रंग ॾिठो हुजे, हाल सॼो मालूम हुजे। ॾाढो अॼु मज़ो पियो अचे, ज़बरदस्त तव्हां जूं ॻाल्हियूं हलनि पयूं। ऐं पुराणे टाइम में अब्दुल्ला कच्छी हिकिड़ो कलाम ॻायो न, थोरो हिकिड़ी ॿ मिसरा ॿुधायो तव्हांखे? साईं वाह वाह, पर अदा हिकिड़ी ॻाल्हि त फ़क़ीर ॿुधाईंदो हुजे। बिस्मिल्लाह जी जी। इहो जेको पहिरियों हमरा अॼु फोन कॉल ते आयो हुजे, इन मुंहिंजी नेरनि में मां नेरानो हुजां, मूंखे छॾाए छॾियो हुजेसि। इहे रंग त सही तोसां थींदा हुजनि तॾहिं त मज़ो थो अचे न, तॾहिं त तव्हांजे प्रोग्राम में चार चंड था लॻनि साईं। अबा छॾाए छॾियो हुजे, चए किथां आयो हुजे? मूं चयो हाणे शनाख़ती कार्ड हुजे, हिनखे ॾेखारींदो हुजां। अहिड़ो सामारे खां सुबुह सां तो हाणे असां पाण सिंधी ॻाल्हायूं, अदा कहिड़ो असां रूस मां हिते छॾाए भॻा हुजूं, असां सिंधी ॻाल्हाईंदा हुजूं। हो अदा जी वई हुजे, अदो त हलियो वियो हुजे, हुनजो कलाम वेचारे जो वियो हुजे, वारो कंदो हुजे। फ़क़ीर तुंहिंजो कलाम भाई ओधर रही हुजे, ओसो वरी ईंदड़ हफ़्ते तुंहिंजो कलामड़ो ज़रूरु ॿुधऊं। यार तुंहिंजे कलाम लाइ बसि मूंखे वरी मूं चयो सामारे वारी जी ॻाल्हि जेका हुजे सो उहा मूं चयो तव्हां ज़रूरु कंदो हुजां। पर ख़ैर हाणे वरी हलंदा हुजूं हिकिड़े सुहिणे कलाम ॾांहुं। सो अॼु बालक पहिरियां इहो कलाम ॾिसंदा हुजो, पोइ वरी ख़बरूं हुजनि, ख़बरुनि खां पोइ वरी जेका कहाणी वापसि ईंदा हुजूं ऐं अञा उनमें जेको बि मिर्च मसालो ॾेखारींदा हुजूं इहो पोइ ॾिसंदा हुजूं। हा त उनमें इहो अधे सामारे वारे जे लाइ बि जेको हुजे न, उहो मुंहिंजो न्यापो हुजे, इन्हनि रंगनि में उनजे लाइ पोइ सभिनी उन्हनि जे लाइ बि न्यापो हुजे। कलाम ॾिसो, उन खां पोइ ख़बरूं ॾिसंदा हुजो। कलाम कहिड़ो हुजे? कहिड़ो हुजे? नारे जी मच्छी झींगो, नारे जी मच्छी झींगो, नारे जी मच्छी झींगो। तो इहो ॾिसंदा हुजो, उन खां पोइ ख़बरूं हुजनि उहे बि ॾिसंदा हुजो, उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं त अञा बि मिर्च मसाला तयारु थींदा हुजनि। ईंदे चवनी आव वींदे चवनी वेह, ईंदे चवनी आव वींदे चवनी वेह, छॾे सारो ॾेह अङण अचिजे उन्हनि जे। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो जावां खे अवां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे, नमस्कार हुजे। साल हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। हिकु दफ़ो ॿीहर रामू ऐं राधा अवां सभिनीनि जी ख़िदमत में हाज़िर थी विया हुजनि। सो अॼु ॻाल्हि इहा ज़रूरु रखी हुजे त असां हिन धरती जा रहंदड़ माण्हू हुजूं ऐं असां कीअं तरक़ी कई हुजे, मुंहिंजे दड़े जा माण्हू कीअं अॻियां वधिया हुजनि। अॻे माण्हू जो घार में रहंदा हुजनि त पोइ वरी उन्हनि
अॻिते वधिया हुजनि, पर ख़ासि करे सिंध जे माण्हुनि पंहिंजे लाइ कपिड़ो लटो जेको ठाहियो हुजे सिंधूअ जे करे, उहे माण्हू कीअं सैराब थिया हुजनि, उन्हनि माण्हुनि तरक़ी कई हुजे, वणिज वापारु कयो हुजे, सहूर हासिलु कयो हुजे, तालीम हासिलु कई हुजे। हलंदे 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 हेतिरा साल गुज़री विया हुजनि, सवें साल 1000 साल गुज़री विया हुजनि, पर अॼु बि माण्हू जे सहूर में पोइ लॻंदो हुजे त किथे न किथे अञा बि खोट हुजे, जेको सहूर असांखे हासिलु करणु खपंदो हुजे उहो हासिलु न करे सघिया हुजूं। पर उनजी आउं हिकिड़ी तस्दीक पोइ उहे अव्हांखे तस्वीरूं जा वीडियो ज़रूरु ॾेखारींदो हुजां, जेका कहाणी खणी आयो हुजां अॼु हिन प्रोग्राम जे लाइ, रामू राधा जेका जोड़ी हुजे। पर भिटाई साईं जो हिकिड़ो बेत हुजे त पाए कान कमान में मिया मार ममू, वाह वाह, पाए कान कमान में मिया मार ममू, मूमी आहीं तूं मतां तुंहिंजो ई तोखे लॻे। सो इहो कमान छा हुजे, तीर छा हुजे, उन वक़्तु जंगूं बि उन ते थींदियूं हुजनि, वेड़ बि उन ते थींदी हुजे, पर अॼु बि दुनिया में उहे माण्हू हुजनि जेके इन तीरनि सां इन्हनि सां शिकार करे ईअं सम्झो जंग में रहंदा हुआ। सो अहिड़ी हिकिड़ी कहाणी अॼु बि दुनिया में, पोइ अफ्रीका जा कहिड़ा मुल्क हुजनि जेके हुजनि, उहे अव्हां ॾिसंदा हुजो त हिननि जे हथ में तीर कमान हुजनि, हीअ शिकार कंदा हुजनि, शिकार करे खाईंदा हुजनि, हिननि खे कपिड़े लटे तालीम जी इहा को बि सहुर न हुजे, तालीम खां तमामु घणो परे हुजनि। हीअ सॼो ॾींहुं जंग में रुगो इहा तीर कमान खयों वठंदा हुजो त शिकार लॻे त शाम जो खाईंदा हुजूं। हिननि खे इहा बि ख़बर कोन्हे त पाउडर छा हुजे, त इहा क्रीम छा हुजे, त पोइ इहो चवंदा सेंट छा हुजे, पोइ इल्मु छा हुजे, पोइ ख़ुशहाली छा हुजे, इंसानियत छा हुजे, हिननि खे इन सां मोहब्बत छा हुजे, माणपो छा हुजे, हिननि खे इन सां न हुजे। पर हिननि एॾो अजूबा हुजनि, हिननि मोटर साइकिल ॾिठी हुजे उहा बि हिननि खे अजीब लॻी हुजे, हिननि खे तीर खणी ॾिसो त फिरंदा हुजनि, तीर खणी हुनखे फिरंदा हुजनि त कहिड़ी अजीब शइ अची हुजे मखलूक। हीअ उनजी मोटर साइकिल हुजे जेके उते विया हुजनि हिननि खे रिकॉर्ड करणु, पोइ उहे विया हुजनि उन्हनि सां कीअं हुजनि। हे ॾिसो हिननि खे माना इन शइ सां को सरोकार न हुजे, हीअ तालीम खां ख़ाली हुजनि, जिथे तालीम न हुजे पोइ इहे सहुर ईअं हुजनि, पोइ अव्हांखे ख़बर न पवंदी हुजे पढ़ियो लिखियो छा हुजे, प्रोफेसर छा हुजे, घण रुखी शख़्सियत छा हुजे, हिदायतकार छा हुजे, अदाकार छा हुजे, हारी छा हुजे, मज़दूर। पर हीअ सॼो ॾींहुं जंग में रुगो इहो कंदा हुजनि त को जीत जणो को मारे, असीं रुगो पंहिंजो पेट गुज़र कंदा हुजूं, हिननि जो इहो हुजे। अॻियां वधंदा हुजूं त पोइ हिननि खे खाधे लाइ कुझु न हुजे त इहे जेके माखीअ जा ॾिसो न मानारा हुजनि, उहे बि खणी ईअं खाई छॾनि जीअं मानी हिननि खाधी हुजे। हिननि खे इहो खाधे पीते जो हिननि खे इन सां बि सरोकार न हुजे। अवां पाण ॾिसंदा हुजो त माखीअ मानारा खणी खाए छॾींदा हुजनि, तव्हां पाण साम्हूं ॾिसंदा हुजो, चवण जी का आउं कहिड़ी चवां, तव्हां पाण खे ॾिसंदा हुजो त असां वटि केतिरो सहूर हुजे, असां वटि केतिरी सुहिणी धरती हुजे, असां केॾा मालामाल हुजूं, पर असां पुठ ते छाजे करे हुजूं, उहो तालीम जे करे। पर हिते ॾिसो तालीम न हुजे त हीअ मानारो खणी खाई छॾींदा हुजनि, माना हिननि खे काठीअ खे लकुण खे ठिकर खे खाई छॾींदा, हिन लाइ ईअं सम्झो उहो हुजे। अॻियां वधंदा हुजूं हिननि खे अव्हां ॾिसंदा हुजो, अॻियां जेको हुजे कहाणी उनखे तव्हां ॾिसंदा हुजो त वरी उहा कहाणी अव्हां हिननि जी ॾिसंदा हुजो त छा हुजे। हिननि जी जेका पंहिंजी ज़िंदगी हुजे हीअ उहा मखलूक हुजे जो अञा ताईं अव्हांखे लॻंदो हुजे त इहा को अजीब माण्हू हुजनि, पर इहे अहिड़ा माण्हू हर हंधि हिते बि अॻे उन दौर में ईअं रहंदा हुजनि त ओघड़ ढकण लाइ बि कपिड़ो न हुजे, पोइ कपिड़ो तयारु थियो हुजे, पोइ रुगो तन खे बदन खे ढको हुजे, अॼु बि उते बि ईअं थींदो हुजे। ऐं इहे चोरनि में रहंदा हुजनि, झूपड़नि में रहंदा हुजनि। इन्हनि जी मूं फिल्म ॾिठी हुजे त इहे वधि खां वधि ईअं कंदा हुजनि, हू चइबो आहे खिली ॾेखारींदो हुजे, मस्करी छा कनि, पोइ हीअ रुगो पखियुनि जा रुगो हिननि खे ख़बर हुजे त कहिड़े पखी जो कहिड़ो आवाज़ु हुजे, इहो कंदा हुजूं त पोइ उनजो असीं शिकार कंदा हुजूं। पोइ कमल ॾिसंदो त टिटीअर जो आवाज़ु कंदा हुजनि, कमल जेको हुजे कंहिं जानवर जो आवाज़ु कंदा हुजनि, कमल सीटियूं वॼाईंदा हुजनि, इहो सभु इहे रंग ईअं कंदा हुजनि। हिननि खे बाक़ी दुनिया कयो जीअं वरी कोई ॻाल्हाईंदो हुजे वरी बि ॾिसंदा हुजो ॿार जेके हुजनि, हिननि वरी पंहिंजे लाइ जेको रिधम ठाहियो हुजे काठियुनि ते इहो हलंदा हुजनि। तव्हां ॾिसंदा हुजो हिननि जी वधि खां वधि रांदि इहा हुजे बालकनि जी, जेको इहो काठियुनि ते चढ़ियो इहो ईअं हलंदा हुजनि, तव्हां ॾिसंदा हुजो। हाणे बालक बि जेके हुजनि रंग कढनि, इहे काठियूं खणनि, इहे ईअं हलंदा हुजनि, इहे बालक बि असांजा ॾिसंदा हुजो
त तालीम न हुजे पोइ हीउ ॾिसो सॼो ॾींहुं वीचारा ईअं हलंदा हुजनि हिननि खे कपिड़े लटे पाइण जी बि तमीज़ न हुजे माना ईअं सम्झंदा हुजो जहिड़ा जावा हुजो तहिड़ा न सो ही जंग हुजनि हिननि खे जंगली चवंदा हुजनि पोइ चवंदा हुआ हिकिड़ा जंगली जानवर हिकिड़ा जंगल में रहंदड़ इंसान हुजनि चलो इहो बि बालकनि जे करे इहो मूं खणी हिते रखियो हुजे पर उन सां गॾोगॾु पोइ ॾिसो त हिननि खे इहा जेको लिबास हुजे इहो सियारे में बि साॻियो लिबास हुजे त ऊन्हारे में बि साॻियो हुजे हाणे इहे बचाव छा कंदा हुजनि पंहिंजो बचाव कुझु बि कोन कंदा हुजनि ज़मीन में जेका मिटी हुजे उनखे इहे गॾु करे रखंदा हुजनि पोइ मिटीअ जा ॿोरा भरे पंहिंजे मथे में विझंदा हुजनि उहा पोइ इंसान बि जानवर बि पोइ उनजी कोसाण ते हीअं करे वेही रहंदा हुजनि पोइ सीअ में इन्हनि जा इहे रंग अहिड़ा थी विया हुजनि इहे आउं त ॾिसी बि सघंदो न हुजां त इन्हनि खां तालीम एॾो अॼु जे दौर में बि परे हुजे जिते साइंस एॾी तरक़ी कई हुजे इन्हनि खे माण्हू अजीब तरीक़े सां वञी रिकॉर्ड करे ईंदा हुजनि पोइ दुनिया में ॾेखारींदा हुजनि त अञा बि अहिड़ा माण्हू हुजनि पर असां वटि मौसमूं हुजनि मुंदूं हुजनि ख़ुशियूं हुजनि उहे बि ज़रूरु उहे जेके हुजनि असां कयूं दरिया हुजे बासा हुजे मुंहिंजे दड़े जी तारीख़ अजरक पंहिंजो हुजे लिबास पंहिंजो हुजे तालीम ॿोली पंहिंजी हुजे असांजी पंहिंजी जेका ॻाल्हाईंदा हुजूं उहा सुञाणप हुजे पर हिननि खे रुॻो ईअं हुजे जेका इलाइक़े में जेका हिक ॿिए जे इशारनि सम्झी सघनि मासूम बालक अहिड़ो सी हुजे चवंदा हुजूं त जनवरी हुजे उन में बि हिनजा पुठा उघाड़ा औरत बि ईअं हुजे मर्द बि ईअं हुजे त पोइ हुननि जा रंग किथे वञी पीअंदा वरी सियारो अचे त सीटर पोइ इहो जेको बूट पोइ जोराब पोइ लुंगियूं पोइ हे अजरकूं पोइ हे सालूं माना असां ॾिसंदा हुजो केतिरा तरक़ी में हुजूं पर हा असांखे सहुर पर जिन वटि जुती न हुजे असां हुनजो पेर उघाड़ो ॾिसंदा हुजूं त असांखे ॾुख थींदो हुजे तकलीफ़ थींदी हुजे त असां उनखे बि हिकु जहिड़ो कंदा हुजूं पर चलो इहा कहाणी मां ॾिठी इहो तालीम खां बग़ैर ईअं हुजनि माण्हू पर जिते तालीम हुजे सहुर हुजे सम्झ हुजे न उते जा माण्हू ख़ुशहाल हुजनि पोइ पटका तव्हांखे बार बार चवंदा हुजूं त पंहिंजे औलाद खे तालीम ॾींदा हुजो हुनर ॾींदा हुजो उन्हनि खे सुठी तरबियत ॾींदा हुजो उन्हनि खे नसन पतन खां परे रखंदा हुजो ऐं सुहिणे तरीक़े सां उन्हनि जी परवरिश कंदा हुजो जीअं जेके हुजनि इहे सहूर पैदा कंदा हुजनि इन्हनि में जेकॾहिं सहूर ईंदो हुजे त माना केतिरा ई घर ईअं सम्झंदा हुजो ॾीए वांगुरु रोशन थी वेंदा पर चलो अञा इन्हनि जी कहाणी वरी अलॻि तव्हांखे ॿुधाईंदो हुजां इन्हनि जूं शादियूं मुरादियूं थींदियूं हुजनि न पोइ हिन शादी मुरादीअ में छा कंदा राधली मूंसां जहिड़ो कंदे पर हू बि ॿ टे शादियूं कंदा हुजनि पोइ इहे छा कंदा हुजनि इन्हनि जी वरी अजीब कहाणी हुजे इहे बाबा पाण वटि माल जझो गॾु कंदा हुजनि माना जंहिं वटि ढगियूं घणियूं हुजनि माल घणो हुजे उहो उते जो वॾेरो हुजे ॿुधंदी हुजे इहा कहाणी ॿुधण जहिड़ी हुजे हा सो इहा उन्हनि जो हुजे त ढगियूं घणियूं हुजनि पोइ उहे वधीक शादियूं करे सघंदो हुजे हा माना सावरनि खे 5 ढगियूं ॾिनियूं 6 ॾिनियूं त घर वारी वती माना ठगी ते माई काहे ॾींदा हुजे 5 ढगूं त पोइ वरी जनानी अव्हांखे मिली वेंदी हुजे माना इहो वॾेरो हुजे चवंदा 5 ढोर ॾिना माना जनानी घणनि ढगिन ते मिले 5 ते सुठियूं 5 ढगियूं हा माना जेकॾहिं ॾेह ॾियनि त 2 जनानियूं काहे ॾींदा हुजे वाह जो रामण इहो रवाज सो इहो उते हुजे चइबो इहो ख़ुशहाल हुजे इहो माना निभाउ करे सघंदो कहिड़े मुल्क जो हुजे के अफ्रीका में हुजनि चाचा अञा असांजा सोटरा सांवरा जेके हुजनि सो इहे ॾाढनि खां असांजे उहे जेके टिक 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 कंदा हुजनि उन्हनि खां पोइ हिननि एतिरी तरक़ी कई हुजे हीअ अञा अॻिते पुठिते रहियल हुजनि पर चलो अञा बि हीअ चोरनि में हेठि रहंदा हुजनि हीअ रुॻो बाहि ॿारे उते पोइ भाॼी जहिड़ी आई पाणीअ में विझी चाढ़ियूं अच्छा औरतूं चोरे में रहंदियूं हुजनि मर्द सॼी राति जंग में छा कंदा हुजनि मर्द छा कनि पोइ जंग में उहे चोर में अंदरि घर कोन ईंदा हुजनि नसे पते में पंहिंजी राति गुज़ारे छॾीनि छोॾनि मां ठाहे करे इहा हिननि जी ज़िंदगियूं जहिड़ा थिए पर पोइ वरी हीअ जॾहिं वरी शादियूं मुरादियूं थियनि पोइ वरी इहो जेको असां अॼु कलाम हलायूं पोइ असां बि झूमर हणूं हू बि इहे ॾाॾा काका इहे बि झूमर हणनि त हुन जे झूमर जो कहिड़ो स्टेल हुजे असांजो कहिड़ो हुजे सो उस्ताद लाउड वारा इहो कलाम त हलाईंदो हुजे पोइ ॾाॾा असां
सो कहानी अव्हांखे यकीनन जेको हुजे पसंदि आई हुजे, पसंदि बि न आई हुजे पर इन मां अव्हां सिखंदा हुजो। अधे जीअं पहिरें फ़ोन कॉल करे चयो हुजे त अव्हां जो छा ॻाल्हाईंदा हुजो। इंसानु हिते जॾहिं रहंदो हुजे त पढ़ी लिखी सहूर हासिलु कंदो हुजे, उन्हनि खे पंहिंजनि जी सुञाणप हुजे, पंहिंजा कहिड़ा हुजनि, पंहिंजूं ॿोलियूं कहिड़ियूं हुजनि, कहिड़ा माण्हू रहंदा हुजनि, इन्हनि जी किरत छा हुजे, इहे उथंदा वेहंदा कीअं हुजनि, इहा सॼी सम्झ हुजणु खपे। पर हाणे साईअ ते हलंदा हुजूं। ओ राधली सकी पियो हुजे, साईअ ते हलंदा हुजूं। साही तूं बि खणंदो हुजे। हा ए हक ना जिरे हाणे साही खणो, साही खां पोइ वापसि अचूं त वरी अञा तव्हां सां कचहरियूं इन्हनि सां केरु मुक़ाबिलो कंदो हुजे। झुमिर पायो गायो लाडा गायो अची झुमिर पायो अंगण पयो थो में के अची झुमिर पायो अची झुमिर पायो गायो लाडा गायो अची झुमिर पायो गायो लाडा गायो अची झुमिर पायो अंगण पयो थो में के अची झुमिर पायो अची नोट छटायो अची झुमिर पायो गायो लाडा गायो अची झुमिर पायो गायो लाडा गायो अची झुमिर पायो अंगण पयो थो महकी अची झुमिर पायो अची नोट छटायो घुराए सुने की मेहंदी लायो अभी अम्मा के घुराए सुने की मेहंदी लायो घोट के तैयार कयो सुने के हार पायो घोट के तैयार कयो सुने के हार पायो अंगण पयो थो में के अची झुमिर पायो अची झुमिर पायो गायो लाडा गायो अची झुमिर पायो गायो लाडा गायो अची झुमिर पायो अंगण पयो थो महकी अची झुमिर पायो अची नोट छटायो राण लोधी वियो त्यार मिली सोणी तस कुआरी राण लोधी वियो त्यार मिली सोणी तस कुआरी दिसो क्वार जो हार दिसो जीवा चे दिसो क्वार जो हार दिसो हलो 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 त हली क्वार दिसो क्वार जो राज दिसो अंगण पयो थो में के अची झुमिर पायो अची झुमिर पायो गायो लाडा गायो अची झुमिर पायो गायो लाडा गायो अची झुमिर पायो
नाज़रीन एक दफ़ा ॿीहर भलीकार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जितराईंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे जिते जिते बि तव्हां असांखे ॾिसंदा हुजो अव्हां सभिनीनि खे भलीकार हुजे साल हमेशा ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो ऐं असांजो प्यारो भाउ नूरदीन ख़ासकेली दरगाह लश्कर शाह खां असांजो प्रोग्राम पंहिंजी फैमिली सां गॾु ॾिसंदा हुजनि अदा तव्हांजी वॾी महिरबानी हुजे कुर्ब हुजनि तव्हांजा मोहबत हुजनि तव्हांजी। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था? नवाब शाह शहर खां अरबाब भट्टी। भट्टी साहब छा हाल हुजे? ठीकु हुजे? चङा भला तबियतूं बहार? शुक्र अल्हम्दुलिल्लाह फकीरानी खुशा चाका चङी भली। खैर खैर दुआऊं हुजनि अदा तव्हां कीअं हुजो ठीकु हुजो चाक चङा भला हुजो? शुक्र अल्हम्दुलिल्लाह फकीर रहमान तव्हां ॿुधायो कीअं तबियत तव्हांजो? तमामु बहितरीन प्रोग्राम ॾिसूं पिया। अब जो हाल पेश पिरिया नाल अवां सभु ॾिसंदा हुजो पर अॼुकल्ह अलाए छो केरु हाज़िर रहंदो जीअं स्कूल वांगे बसि इहो जॉब में लॻा पिया आहियूं ऐं आचर जहिड़ी मोकल हुई अॼु तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं पिया। वाह 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 प्रोग्राम जा रंग ॾिसंदा हुजो पोइ बि यादि कयो हुजे वधाई तव्हांजा कुर्ब हुजनि। हेलो या प्रोग्राम ॾिसूं पिया जी जी प्रोग्राम तव्हांजो ॾिसूं पिया। वॾी महिरबानी अॼु कचहरी थी वञे प्रोग्राम में शामिल थी वञूं। वाह वाह मौसम अॼु तव्हां असांखे यादि कयो हुजे अदा कुर्ब हुजनि तव्हांजा मोहबतूं हुजनि भाउ। असां तव्हांखे हर हफ़्ते ॾिसंदा आहियूं हर हफ़्ते पर छा जो काल न लॻंदी आहे। हा बाक़ी ॾिसंदो ज़रूरु हुजे माण्हू बादशाह खान ठीकु हुजे भाउ? बादशाह खान तयारु आहे उहो बि तव्हांजो प्रोग्राम ॾिसे पियो ऐं तमामु शौक़ सां ॾिसंदो आहे। वाह वाह सलाम ॾींदा हुजो अदा नंढड़े खे। वालेकुम अस्सलाम वॾी महिरबानी अर्ज़। जी अबा बाबा आबदा परवीन जो असांखे को ॿुधायो बाबा को गज़ल। हा ज़रूरु 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 हाज़िर हाज़िर ज़रूरु ॿुधाईंदा हुजूं कुर्ब तव्हांजा मोहबतूं तव्हांजूं। हा वॾी महिरबानी हुजे सो साल जितो जो ख़ुशि हुजो पर हर ॿियो माण्हू शामिल शरीक थिए यार ख़ुशी जा ॾींहं हुजनि दरिया पासा वही अचे पोइ सम्झ त सिंध में ख़ुशी जा ॾींहं अची विया हुजनि पोइ मेला मलाखड़ा ख़ुशियुनि जा ॾींहं थींदा हुजनि त पोइ वरी जेको हुजे असांजो बि रूह जेको हुजे उहो बागो बहार थी वेंदो हुजे। असां बि चवंदा हुजूं त असां पंहिंजे मारूड़नि सां पंहिंजे सांझीड़नि सां पंहिंजे झांगीड़नि सां गॾु जेको हुजे झुमरियूं पाईंदा हुजूं नचंदा हुजूं कुॾंदा हुजूं ईअं हुजे न? हा बिल्कुलु ईअं हुजे जीअं इहो चवंदा हुजनि त इहो मखण ऐं माखी सो मारुनि सां असांजी लार ईअं हुजे अबाणनि जा साह मुंहिंजे में पल पल पूर पवन ओ पल पल पूर पवन पल पल पूर राधली मोकल दे त दर्द हुजे दर्द खंडरो खाईंदो हुजे खंडरो माखी चटींदो हुजे तूं असां गुड़ जी जरी खाईंदो हुजे को मिठास थींदो हुजे निभागाई लॻे जहिड़ो मिर्चुनि जो कुंडो वात में विझो बस अॻियां तूं बीठो जी कहिड़ा सुर लॻंदा ना हुजे तुंहिंजी आवाज़ में तूं हुजे मुंहिंजा सुर ई फिरी ईंदा हुजे छीरी ना हुजे। हेलो सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था? मां मदीने खां थो ॻाल्हायां हाजी शम्स मीर जत। हाजी साहब ख़ुशि चाक चङो भलो? अबा ख़ैर ख़ैर तव्हां ॿुधायो? सभु ख़ैर लॻो पियो हुजे कीअं वक़्तु पास थिए भले पार खां फोन कई हुजे कुर्ब मोहबत अल्हम्दुलिल्लाह 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 अल्लाह जा एहसान मदीनो पाक आहे वक़्तु सुठो थो गुज़रे। वाह 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 ये मोहबत प्रोग्राम खे ॾिसंदो हुजी प्रोग्राम ॾिसां पियो सभु जेको तूं ॾेखारियो प्रोग्राम हले पियो फोटू ॾेखारे जे मुंड हो हलनि था काठियुनि ते। वाह वाह ये जेके जंगल इल्म जी कोताही आहे न साईं इहा आहे इल्म जी कोताही। हाई शाबाश या तालीम न हुजे उते इहे माण्हू ॾिस अॼु बि न बदिलिया हुजनि दुनिया अलाए किथे वञी पई। हा साईं हा ॿियो सभु ख़ैर हुजे तव्हांखे? इहे मोहबतूं अवां जूं असांखे वाह दिला शारी कलाम ॿुधाए बस को न को कलाम सुठो अवांखे ज़रूरु ज़रूरु तव्हांखे ॿुधाईंदा हुजूं अदा वॾी महिरबानी हुजे जेके बि तव्हां सां गॾु वेठा हुजनि सभिनी खे असांजा सलाम ॾींदा हुजो ॾे हुजो परॾे हुजो जिते जिते वेठा हुजो तव्हां ॾिसंदा हुजो इहे मिड़ी अवां जा वॾा वड़ त मेहरान टीवी जे हिन प्रोग्राम खे या मेहरान टीवी खे अवां ॾिसंदा हुजो ऐं हर ॻाल्हि ते गौर बि कंदा हुजो पर हिकिड़ी फोन कॉल। हेलो
हेलो अरे अस्सलाम वालेकुम, नमस्ते। वालेकुम सलाम। नमस्ते हुजे अदा हैदर खुश चाक चङो भलो अदी अल्हम्दुलिल्लाह। अदी तव्हां कुछ जो चाक भी मुझे खैर हुजे ना? खैर लॻो पियो हुजे, बिरादरी बि ठीकु हुजे न? हा बिरादरी बिल्कुल ठीक हुजे, गांव में यादि किनी हुजे। हाणे भला कमकार कहिड़ो करी हिन वक़्तु? अदी हींअर कमकार वांद काई लॻी पई आहे, हाली कमकार ना हुजे, वाण चुंडी जी हुजनि, हाणे चिपक वेठा हुजे, वरी अॻे चुंडे चित थो अलाह मालिक आहे। न पोइ इहो ॿार केरु रिझाईंदो हुजे? इहे ॿार रिझाइण हाणे चूंडो खत्म। पंहिंजे घर में मां पंहिंजा ॿार घर रिझाया बसि। हाणे पंहिंजा रिझाईंदो हुजे बसि, सही हुजे। माना हाणे चूंडो ख़तम, माना तुंहिंजी माना ड्यूटी कम ख़तम। सां लॻल हुजी, पोइ परावा हुजनि या पंहिंजा हुजनि, माना कम सां लॻल हुजी न? हा ना कम सां हुजा त वांदो को न हुजा, राधे राम वांगुरु मां वांदो न हुजा, कमकार हा किथे न हुजा। भली विंदर हुजे, भली विंदर हुजे, भली विंदर हुजे, सभिनी खे सलाम। इहो अदा हैदर बि असांखे वीचारो यादि कंदो हुजे। हा हा अदा हैदर इहे तुंहिंजा कुर्ब हुजनि, इहा असां लिखी सदा हुजनि, खाते पुराणे में लिखी सदा हुजनि। बसि हिनखे बि होॾे मोकिलींदा हुजूं, सॼो ॾींहुं तीर कमान खयों वतंदो। ए हैदर खे होॾां मोकिलींदो हुजां, हिते ॿार रिझाईंदो हुजे त हैदर अदा हैदर तोखे हेॾां मोकिलींदो हुजां, हिननि अमरां ॾे सॼो ॾींहुं तीर कमान खयों बसि जंगल कंदा हुजनि। बसि हाणे हिननि मोकिलींदो हुजां। इहे न थींदो हुजे त वरी माण्हू सम्झनि इहो बि उते खां आयो हुजे, वधियल भाती हिते छॾियो हुजे। छा हुजे हिते जे असांजे वॾड़नि जेके असां हिते असां ईअं रही करे इहे सभु खणी तरक़ी कई हुजे, पोइ कपिड़ा लिबास पटका कल्चर रीतूं रस्मूं इहे सभु असां वञी कयूं, दरावड़नि हिते कमाल कया हुजनि, ईअं थोरी हुजे। इहे अॼु बि खयूं इहे तीर वतंदा हुजनि, ॿारनि वांगुरु रोलंदा वतंदा हुजनि सॼो ॾींहुं। जनानियूं वीचारियूं हुजनि वेही वेही हेड़ियूं जूं पजी राधलीअ जे मुंहं जड़ियूं। हा त चवे अब मायूं जो हुजनि इहो कहिड़े मुल्क में? इहो अफ्रीका में मायूं राधली 3 साल बि इहो कंगी वारनि खे कोन ॾींदियूं हुजनि। हल त चती। हा पोइ वरी हलंदे फिरंदे हीअं कंदियूं हुजनि, वरी जो इहे रिकॉर्डिंग में हीअं ॾेखारियूं बाबा हीअं करे मां हीअं करे मूं चयो लू 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 छा हुजे, खणी ॾिसंदो हुजां त बा जूं खणी इहो वराए ॿुधाईंदो ॿुध उहो बाबा इहो लू 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 छुप 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 मूं चयो छुप ई छा थो ॾिसां त बा हेॾी जूं राधलीअ मुंहं जहिड़ी खणी मथे मां कढी ॾे, खणी उहा वरी लू 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 वरी हाणे त वार अब इन्हनि खे न जूं तंग करे न सीउ न गर्मी न बाहि न तव। मूं चयो अबा अवां त आहियो असां का ज़ोर मिली, इहे असांजा अमरान तरक़ी कई हुजे न त अॼु असां बि इहे खयों कमान वतंदा हुजूं। असांजे वॾड़नि खे शाबस हुजे। न वॾड़नि खे त शाबस हुजे, पर इहो तूं ॾाढो भलो कंदो हुजी, माना उते तूं बि विधो हुजे। हा न हैदर खे मोकिलींदो हुजां, हैदर खे अॻुवाणी ॾींदो हुजां सॼो ॾींहुं, हुननि जा ॿार बि रिझाईंदो हुजे, इहो सॼो ॾींहुं तीर कमान बि कुल्हे ते खयों वतंदो हुजां, कंदो वतंदो हुजे। सो हाणे वरी हलंदा हुजूं कलाम ॾांहुं। सोदे चयो हुजे त साण अब्दा परीन, साण अब्दा परीन खे अॼु हिन दरिया जे कंधीअ ते मौजूं अची वियूं हुजनि, मच्छी बि मरंदी हुजे, पलो बि मरंदो हुजे, ख़ुशियूं बि हुजनि। पोइ अब्दा परीन छा चवंदी हुजे, हिन जनम हुन जनम लाइ वचन थी कयां मां जिते बि हुजां, मां जिते बि हुजां। सो इहो ॾिसंदा हुजो, उन खां पोइ असां वापसि ईंदा हुजूं, अञा तव्हां सां कचहरियूं कयूं। हिकु दफ़ो ॿीहर भली कार चवंदो हुजां खे अवां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भली कार हुजे,
नमस्कार हुजे, साल हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। सो अव्हां जिते जिते हुजो साल उते ख़ुशि हुजो, मोहबतूं ऐं इहे मान लहंदा हुजो, ख़ुशियूं कंदा हुजो, पर ख़ुशियुनि सां गॾोगॾु पंहिंजो ख्यालु रखंदा हुजो, पंहिंजे धरतीअ जो, पंहिंजे दरियाहनि जो, सभ जो ख्यालु ऐं पंहिंजे माण्हुनि जो बि ख्यालु रखंदा हुजो। हा त तालीम जो ख्यालु हुजे, पर जेको हाणे थधि अचे त चवंदा हुजूं त कंहिंजे पेर में चपल न हुजे त उन ते बि गौर करे जे करे छॾींदा हुजो, मीठ माठ में करे छॾींदा हुजो, जे पंहिंजे लाइ अव्हां सियारे जो सामान वठंदा हुजो त पाड़े वारे लाइ वठी छॾींदा हुजो, कंहिंखे वाट वेंदे बि ॾेई छॾींदा हुजो। अॻिले खे हे चइबो आहे हे हड़ खयो वञे तुंहिंजे लाइ हुजे, इहो न हुजे त बीह त चाचा पोइ हिन सां गॾु बीह त फोटू कढाए ॾिनो हुजे मैं सियारे में पाईंदो हुजे, इहो न हुजणु खपंदो हुजे। तूं बि उन्हनि मां मखलू कमाल आई हुजूं ही ही कंदी हुजे, हाणे तोखे उते मोकिले तूं हुन जा रुगो देगड़ा चाढ़ींदी हुजे भाॼी वारा। काकी जूं कीअं कढे काकी? हा हो न उफ मुंहुं चो उफ छा अहिड़ो चाणे झड़ी जूं कढे मुंहुं चो एॾो त राधलीअ जो मोह हुजे। राधलीअ जो मोह त एॾो न हुजे हाणे। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सलाम। बाबा केरु कहिड़े शहर खां? किरण फ्रॉम नवाब शाह। किरण नवाब शाह खां। बाबा ठीकु हुजो? जी अल्लाह शुक्र है, तमाम ठीक है। सब ख़ैर असां ठीक लॻा पिया हुजूं, तव्हां कीअं हुजो? ठीक लॻा पिया हुजो? हाँ अल्लाह जो शुक्र आहे। वन छा कंदा हुजो? सब ख़ैर हुजे, प्रोग्राम ॾिसंदा हुजो। बाबा कीअं लॻंदो हुजे? प्रोग्राम माशाल्लाह काफ़ी बेहतरीन लॻंदो हुजे। वाह वाह। ऐं पढ़ंदा तव्हां हुजो? छा कंदा हुजो? असां हुनर कंदा हुजो घर में। अधी हुनर करे पोइ इहो त ख़ुशीअ मां ॿुधाईंदी हुजे त असांजी अधी हुनर कंदी हुजे, इहो त वॾो कमाल कंदी हुजे। अधी पुछ अधी हुनर में छा को भर्त भरींदी हुजे, कपिड़ा सिलाई कंदी हुजे, हुनर जा छबियूं ठाहींदी हुजे, हुनर जा बि केतिरा ई क़िस्म हुजनि असां वटि। ॿियो सभु ख़ैर हुजे? वॻा भरींदा हुजो। वॻा भरींदा हुजो, हा वाह वाह। ॿोली बि ॻाल्हाईंदा हुजो, वॻा बि भरींदा हुजो, प्रोग्राम में शामिल बि थिया हुजो। सो प्रोग्राम खे ॾिसी करे पोइ राधली तव्हांखे कुझु चवंदी हुजे। ॿियो सभु ख़ैर हुजे अदी? जी अदी अल्लाह जो शुक्र है। तव्हां ॿुधायो त कहिड़ा तव्हां? ख़ैर लॻो पियो हुजे, को लाॾो को ईंदो हुजे अदी? लाॾो तव्हां असांखे ॿुधाईंदा हुजो न, पोइ गॾिजी ॻाईंदियूं हुजूं, भला शादियूं मुरादियूं लॻियूं पियूं हुजनि हाणे। हा शादी माशाल्लाह असां शादी में शादी हुजे न अदी पोइ गॾिजी ॻाईंदी हुजे, राधली बि सुर खणंदी, गॾिजी ॻाईंदा हुजूं, सुर खणंदी हुजे, दादी ॻाराईंदी हुजे। हा सुरू त थींदी हुजे न मुंहिंजी अदी, सुरू तूं कंदी हुजे, साथ ॾींदी हुजे। ओ इहे अंगण मुंहिंजे रणल जा वसंदा सदा, अंगण मुंहिंजे रातल जा वसंदा। बस हाणे ते बस खिली पई हुजी। मिट माइट ईंदा भाटिया ईंदा हुजनि। अदी इहो अदी लाल तव्हांखे वॻो माशाल्लाह सिंधी काफ़ी सही रहियो आहे। इहो भर्त ॾिसी वरितो हुजेव छा? अहिड़ो भला ठाहींदी हुजी न अदी? अहिड़ा काफ़ी ठाहींदी हुजे। हा पोइ अहिड़ो बसि इहो कारे वॻे ते मूंखे अहिड़ो ठाहे ॾींदी हुजी। हा इंशाल्लाह ज़रूर ठाहे ॾींदीसि। इहो कॾहिं पोइ माना हाणे मां उहो इंतज़ारु करां। ओ सकाफ़त वारनि ॾींहंनि में बसि इंशाल्लाह जल्दी ठाहे तव्हां मोकिलींदसि। वॾी महिरबानी अथी, वॾी महिरबानी। इहे तव्हांजूं मोहबतूं हुजनि, इहे तव्हांजा कुर्ब हुजनि, ईअं सम्झंदा हुजो तव्हां ॾिनो हुजे मूं पाए बि छॾियो हुजे। वॾी महिरबानी हुजे भेण। तव्हां घरां वेही फ़ोन कॉल कंदा हुजो, हुनर कंदा हुजो, प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो, फ़ोन कॉल करो, मूंखे सच पुछो त ॾाढी ख़ुशी थींदी हुजे त असांजूं नियाणियूं भेनरूं जेके स्कूल वञनि पढ़नि उहे बि प्रोग्राम खे ॾिसनि, वरी असांजूं भेनरूं घर जो कमुकार करे वेही प्रोग्राम खे उहे बि ॾिसनि, वरी फोन कॉल करे असांजूं अदियूं असांजूं भेनरूं जेके हुजनि उहे असांखे फोन कॉल कंदियूं हुजनि, वरी उहे सुहिणे नमूने सां जेके हुजनि असां सां कचहरियूं कंदियूं हुजनि, सो फोन ते ॻाल्हाइण बि माना सहूर हुजे, वॾो सहूर हुजे। के त माण्हू अहिड़ा हुजनि
जिनखे पंहिंजे घर में ॻाल्हाइण जो बि ख़बर न हुजे कि कीअं माण्हू खे ॻाल्हाइण खपंदो हुजे। सो इहे असांजियूं अदियूं असांजियूं भेनरूं हमेशह तव्हां ख़ुशि ऐं आबाद रहंदियूं। कल कराची मां सदर मां हिकिड़े नंढड़े मूंखे फोन कॉल कई हुजे, मूंखे एॾी ख़ुशी थी हुजे, मुंहिंजो साम्हूं हुजे त आउं चवां त बाबला हेॾे त ईंदो हुजे, कचहरी त कंदा हुजूं, कीअं रंग सभु ॾिसंदो हुजे, वरी फोन मिलाए करे ॿुधाईंदो हुजे त कराची सदर मां फोन कई हुजे, वरी पुछंदो हुजे त असांजी चाची न हुजे, मूं चयो बा चाची खे अॼु टीहड़ बुखार हुजे। हलो वालेकुम सलाम बाबा, सुट कहिड़ा हाल हुजनि, किथां खां कहिड़े शहर खां? भली करे आयो जी, भली करे आयो जी, नेण विछाईंदो हुजां। खैर खैर दुआऊं लॻूं पियो हुजनि, ॿियो को हाले वाल ॾींदा हुजो था। अल्लाह जा एहसान ने शुक्र आहे, तव्हां कुझु आयो भेण बि तूं कुझु आईंदो खैरा। खैर खैर दुआऊं लॻी पियो हुजनि। अदा पटीदन वारा सभु ठीकु हुजनि? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा एहसान हुजनि। कीअं लॻे तव्हांखे रामू राधा जो प्रोग्राम? अभी असांखे जलाल जो गाना ॿुधायो बस। ओ अदा जी अदा, हे प्रोग्राम कीअं लॻे अदा? जबरदस्त, माशाअल्लाह माशाअल्लाह। हा बस इहो बस इहो असांखे रगो मसाला चवंदा हुजो, मतिलबु नज़र न लॻी वञे। ओ अदा जी अदा, इहो वाह वारे वेठो जी पासे पटीदन या स्टेशन वारे पासे? वाह खां सफ़ा विच ते मोरीअ वटि। वाह जो शहर हुजे पटीदन यार, वाह जो शहर हुजे, वाह जा माण्हू हुजनि। सुभान अल्लाह, जुमन शाह जो मेलो अचण वारो आहे, बस हाणे जुमन शाह जे वेच में। इहो कॾहिं हुजे यार, मां घुमण अचां, इहो ॿुधाईंदो जी। 24 तारीख़ दा 24। वाह 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 जो अचबो नौशहरो, पोइ इहो साईं इलाइक़ो कलोड़ा स्टेशन, पोइ इहो पटीदन, पोइ वाह जा माण्हू। वाह 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 जो इलाइक़ो। वाह वाह अदा वॾी महिरबानी, लख कुर्ब। सभिनी खे सलाम ॾींदा हुजो अदा, कुर्ब तव्हांजा, मोहबतूं तव्हांजूं। हा सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार, सिंधी माण्हू पंद्रहं लखनि में, पर चवंदा कचहरी जा कोॾिया ॿिया बि माण्हू हज़ार, पर माण्हू पटीदन जा। आओ चवंदा माण्हू लाड़काणे जा, माण्हू सखर जा, माण्हू कराचीअ जा, इलाइक़े जा। माना सम्झे सॼी सिंध असांजी सोन हुजे, सॼी सिंध में असांजा माणक मोती जेके हुजनि, हीरा लाल जवाहर हुजनि, पोइ सभिनी जे नाले चइबो लाड़काणो बि वाह वाह हुजे, पटीदन बि वाह वाह हुजे, अदा दौड़ बि वाह वाह हुजे, मोरो बि वाह वाह हुजे, हैदराबाद बि वाह वाह हुजे, कराची त मां गई असांजो साह हुजे, पर सखर बि वाह वाह हुजे, पर कारूंझर बि वाह वाह, थर बि सॼो, पर पटीदन बाबा वाह 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 जा माण्हू पटीदन जा। सो अॼोके प्रोग्राम खां हिते मोकिलाणी कंदा हुजूं। अॼु का कमी कोताही थी हुजे त माफ़ी जा तलबगार हुजूं। ज़िंदगी रहंदी हुजे त वरी ईंदड़ हफ़्ते छंछर या आचर सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं रामू इरादा अवां सभिनीनि जी ख़िदमत में ज़रूरु हाज़िर थींदा हुजनि। सो वेंदे वेंदे अहिड़ो हिकिड़ो कलाम हुजे, अहिड़ी हिकिड़ी काफ़ी हुजे जो वञी थींदा हुजनि ख़ैर। अव्हांखे वठी हलंदा शाहपुर जानिया जे दरगाह वारे पासे, पोइ उतां जी ॿोली कहिड़ी हुजे? छेरियां वाला मेॾा साईं गल लावी साकूं छोड़ न जावी। सो इहो वेंदे वेंदे इहो अव्हां ॾिसंदा हुजो, सॾ में सॾ हुजे। रामू राधा मेरा टीवी जा सभई रंग अवां सां गॾु हुजनि, ऐं तव्हां इहो ॾिसंदा हुजो छेरियां वाला मेॾा साईं गल लावी। वरी केसड़ केॾां उबती वरी फेराई हुजे, ॾिसंदा हुजो न, ओ सॾ में सॾ हुजे। रामू राधा मेरा टीवी जा सभई रंग अवां सां गॾु साडे पैर हुजे, साडे खेर हुजे, हक मौजूद सदा मौजूद, ये लतीफ